अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त आउं आहियां सतार सिंधी। दोस्तों, अॼु मां तव्हांखे हिकु अहिड़े शख़्सियत जो किसो ॿुधाईंदुमि जंहिंखे आम लफ़्ज़नि में वतायो फ़क़ीर चयो वियो हो। दोस्तों, वतायो फ़क़ीर हिकु भेरो पंहिंजे रस्ते सां ई वञे पियो भुॻड़ा खाईंदे पियो वञे त मस्जिद जे इमाम उन खे सॾु कयो ऐं चयईं त वताया हली आ, जुमे जो ॾींहुं आहे, हली अची करे निमाज़ पढ़। वतायो फ़क़ीर बिना कुझु सोचे सम्झे पंहिंजा भुॻड़ा पंहिंजे झोल में भरे करे मस्जिद जे अंदरि हलियो वियो ऐं उते माण्हू सिसबदियूं बीठा त वतायो फ़क़ीर बि कंहिं हिकु सिस में बीही करे निमाज़ शुरू करे छॾी। निमाज़ पढ़ंदे हेॾां होॾां ईअं ॾिसे पियो, हेॾां बि ॾिसे पियो अगरि मां ॾे कोई नथो ॾिसे त भुॻड़नि जी लप पंहिंजे वात में विझी। पोइ जीअं निमाज़ ख़तमु थी त माण्हुनि उन खां पुछियो, माण्हुनि उन्हनि खे चयो त वताया तुंहिंजी निमाज़ न थी आहे, तूं निमाज़ में भुॻड़ा पे खाधा। वताये उन्हनि खे जवाबु ॾिनो, मां उन महिल पियो भुॻड़ा खावां जंहिं महिल मौलवी हलियो पियो वञे। त माण्हू परेशान थी विया। माण्हुनि चयो मौलवी त हिते ई निमाज़ पियो पढ़ाए, मौलवी काॾे पियो वञे। चई मौलवी जॾहिं पंहिंजी ढगी खे ॻोल्हण जो हुयो तॾहिं मां लप पंहिंजे वात में विधो ऐं ॿिए चकर मां तॾहिं विधुमि जॾहिं हुनजी गाह जे बंदोबस्त में हुयो। उन टाइम मां इहो भुॻड़ा खाधमि। वरी मौलवी खां माण्हुनि पुछियो त मौलवी छा ई सच आहे? त मौलवी चयो बराबरि, वाक़ई मूंखे इहे ॿ ख़्याल आया हुया, अलाह जा बंदा इहे अथव।